मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह ताला फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। यादि रहे तव्हां सभिनी इंसाननि खे, तव्हां इंसाननि जे ज़हननि खे झटको भले लॻे, दुनिया सां मोहबत आहे, माल सां मोहबत आहे, औलाद सां मोहबत आहे, घरवारी सां मोहबत आहे। अल्लाह ताला फरमायो सभिनी मोहबतुनि खे ख़तमु करण वारी हिकिड़ी शइ असां वटि मौजूदु आहे। छा आहे उहा? कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। छा थींदो? तव्हांजे मथां मौत जो हिकिड़ो असां झटको ॾींदासीं, जेको मौत जो हिकिड़ो मज़ो आहे उहो तव्हांखे असां चखराईंदासीं। इंसान जो छा थींदो? कहिड़ो मसइलो आहे? मौत जो कहिड़ो मसइलो आहे? यादि रहे, मौत आयो तव्हांखे तव्हांजे पीउ कंधार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजे औलाद कंधार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजी घरवारी कंधार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजे माल खां धार कंदो, तव्हांखे तव्हांजे रिश्तेदारनि खां धार कंदो। ऐं मौत जेको आहे कंहिंजे मथां हल्को हथ बि न रखंदो आहे। यादि रहे, मलकल मौत सां जेके आविन आहिनि, जेके उन सां ॿिया फ़रिश्ता गॾु आहिनि, ऐं जॾहिं बि मलकल मौत के बंदे जो रूह कब्ज़ करणु ईंदो आहे, जंहिंजी तरफ़ इरादो कंदो आहे अल्लाह जी इजाज़त सां, त यादि रहे ख़ाली वापसि न आहे मोटी वेंदो। मौत जो फ़रिश्तो जंहिं टाइम ईंदो असांजी तरफ़, यकीन तौर ते सभिनी खे मरणो आहे, मुंहिंजे मथां बि मौत ईंदो, त असां चवंदा कहिड़ो मसइलो आहे, मौत ईंदो छा थींदो? यादि रहे वॾो मसइलो आहे। जंहिं टाइम मलकल मौत फ़रिश्तो ईंदो आहे, ख़ाली वापसि न आहे मोटी वेंदो। तव्हां दुनिया जे इंसान खे कंहिंखे पोइ ते करे सघो था? तव्हां कंहिं MPA जी ॻाल्हि खे रद्द करे सघो था? MNA जी ॻाल्हि खे रद्द करे सघो था? वज़ीर आज़म जे ख़त खे वापसि करे सघो था? यादि रहे मलकल मौत खे वापसि नथा करे सघो। उहो जंहिं टाइम ईंदो आहे उहो न आहे ॾिसंदो त मुजीबुर रहमान आहे, नादर ख़ान मक्सी आहे, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आहे, उहो बिल्कुलु ईअं न आहे ॾिसंदो। उहो चवंदो अल्लाह जो अमर आहे, ऐं कंहिंमें कंहिं क़िस्म जी कोई हिमत न आहे जेको मूंखे रोके करे ॾेखारे। उहो ईंदो आहे ऐं वठी करे हलियो वेंदो आहे। त तसवर बार बार कंदा कयो मौत जो। हर टाइम असांखे मौत जी फ़िक्र हुजे। दुनिया जी मुहबत इंसान खे मौत खां गाफ़िल कंदी आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कब्रिस्तान जी तरफ़ वेंदा कयो। मर्दनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त कब्रिस्तान जी तरफ़ वेंदा कयो। उन में छा थींदो? आख़िरत जी फ़िक्र जेको आहे तव्हांजे मथां बीहंदी, मौत जी फ़िक्र तव्हांजा ॾोह खुली करे बीहंदी। त वॾो मरहलो आहे, वॾा मसइला न ॾाढो, जंहिंजे करे पैगम्बर हिन दुनिया जी तरफ़ आया, अचण जी हालत पैगम्बरनि जी रोअण वारी। पैगम्बर हिन दुनिया खां विया, वेंदे बि कहिड़ी कैफ़ियत? रोअण वारी कैफ़ियत। कहिड़े क़िस्म जो तव्हां ऐं मां इंसान आहियां? कंहिं क़िस्म जो कोई इस्लाम असांजे जिस्म जे अंदरि न आहे, इस्लाम जा अहकाम असांजे जिस्म जे अंदरि न आहिनि। बेख़ौफ़ थी करे मां खिलंदो आहियां। कंहिं क़िस्म जो कोई असांखे मुस्लमान खे मौत यादि न आहे। पैगम्बर खे कहिड़ो टेंशन जो रोअनि पिया। अल्लाह माफ़ करे उन्हनि खे दुनिया जे अंदरि बिशारत जन्नतीन, जन्नत इन्हनि जे हथनि में आहे। छाजे करे रोअनि पिया? त उहो मरहलो जेको आख़िरत वारो हुयो न, उहो बिल्कुलु पैगम्बरनि जे ॾाढो खुलियल हुयो। साम्हूं ॾिसनि पिया त हे इंसान जेकी बि आहिनि न, हे सभु नुक़सान जे तरफ़ था वञनि, सभु फ़साद जे तरफ़ वञनि था। ऐं यादि रहे, छाजे करे पैगम्बर खे ज़्यादा ख़ौफ़ थींदो, फ़िक्र थींदी आहे? पैगम्बर खे पंहिंजी उम्मत जी फ़िक्र ईअं थींदी आहे, इन खां बि ज़्यादा थींदी आहे, जीअं हिकु पीउ खे पंहिंजी औलाद जी फ़िक्र थींदी आहे। हर पैगम्बर पंहिंजी उम्मत लाइ ईअं फ़िक्र करे आयो, ईअं टेंशन करे आयो त दुनिया जेकी रहण जी जॻह बिल्कुलु न आहे। अल्लाह जो कसम, जेकॾहिं अगरि दुनिया रहण जी जॻह हुजे हा न, दुनिया अगरि रहण जी जॻह हुजे हा न,
सभिनी खां वॾे में वॾी हयाती अल्लाह ताला 1,24,000 पैगंबरनि खे दुनिया जे अंदरि ॾियां। अल्लाह ताला उन्हनि खे एतिरी हयाती ॾियां दुनिया जे कॾहिं रहण जी जॻह हुजे हा। छाजे करे? हू अल्लाह जा महबूब आहिनि, उन्हनि अल्लाह सां मोहबत कई आहे ऐं अल्लाह उन्हनि खे चूंडियो आहे। पूरी काइनात मां पैगंबरनि खे अल्लाह चूंडियो आहे। यादि रहे, हर हिकु पैगंबर वक़्त जे एतबार सां हलंदो वियो। पैगंबर जे मथां मौत सवार थी, नबियुनि जे मथां मौत सवार थी ऐं नबी जेको आहे पंहिंजो टाइम पूरो कंदा विया। अहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान हकीम में दोबारा असांजे ज़हन खे खुलण जे करे अल्लाह ताला फरमायो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। मदद आहे इंसान गाफ़िल थी वञो, तव्हांजो कंहिं क़िस्म जो कोई मौत न आहे, फिलाणे ते मौत ईंदो। अल्लाह ताला फरमायो सभिनी जे मथां मौत ईंदो, भले तव्हां तस्लीम न कयो। तव्हांजे बार दोस्तो आख़िरती ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला हिते मोकिलियो आहे। कोई अल्लाह ताला इस्लाम में न रोकियो आहे त कारोबार न कयो, तिजारत न कयो, कमकार न कयो, मज़दूरी न कयो। अल्लाह ताला इजाज़त ॾेई छॾी आहे। यादि रहे, इन सभिनी कमनि खां वॾे में वॾी ताक़त वारी जेकी शइ आहे उहो अल्लाह ताला जी इबादत आहे। उनखे कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो, उनखे कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो। तव्हां इंसाननि जे मथां वॾे में वॾा एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा आहिनि। यादि रहे, तव्हांजे पीउ जो तव्हांजे मथां एतिरो एहसान नाहे, तव्हांजी माउ जो तव्हांजे मथां एतिरो एहसान नाहे, तव्हांजे दोस्तनि जो तव्हांजे मथां एतिरो एहसान नाहे, तव्हांजे भाइरनि जो तव्हांजे मथां एतिरो एहसान नाहे। यादि रहे, हिन पूरी काइनात में वॾे में वॾो एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। जीअं अल्लाह ताला मूंखे बनायो, जीअं अल्लाह ताला मूंखे अक़ल ॾिनी, जीअं अल्लाह ताला मूंखे सोच ॾिनी, जीअं अल्लाह ताला मूंखे हसीन बणायो, जीअं अल्लाह ताला मूंखे अक़ुल ॾिनो, जीअं अल्लाह ताला मूंखे जवानी ॾिनी। पोइ अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां मौत ईंदो, सुम्म इलैना तुरजाऊन। काॾे वेंदव? मुंहिंजी तरफ़ मोटी ईंदव। तव्हांखे बनावट तव्हांजी मां कई, तव्हांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियुमि मौत ॾेई करे, सुम्म इलैना तुरजाऊन। तव्हांखे मां पंहिंजी तरफ़ घुरायां थो। हाणे मौत अल्लाह सां मुलाक़ात अथव। यादि रहे, मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे, पर कंहिंजी? मोमिन जी, अहले ईमान वारे जी, मुसलमान जी मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे। मौत बिशारत आहे, मौत बिशारत आहे कंहिंजे लाइ? मोमिन जे लाइ। अगरि कोई मुसलमान दुनिया जे अंदरि अल्लाह जा अहकाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पंहिंजे मथां खणी करे दुनिया में ज़िंदगी बसर कयईं, यादि रहे इन जे लाइ मौत जहिड़ी का ख़ुशख़बरी आहे ई न। छाजे करे? दुनिया जे तमामु टेंशन खां, तमामु फितननि खां, तमामु मासियत खां हमेशह जे लाइ इहो बची वियो। दुनिया में हर हिकु क़िस्म जो फितनो, पर मोमिन हुयो, ईमान जी हालत में मौत आयो, नमाज़ जी हालत में मौत आयो, अल्लाह जे अहकाम खे पूरो कंदे कंदे मौत आयो। यादि रहे, इहो मौत मुबारक मौत आहे। हे जे घर वारा टेंशन में हूंदा, यार फिलाणो जेको असांजो बुज़ुर्ग वियो, घर वारा रोअंदा न, तकलीफ़ थींदी आहे न। कोई हिकु आलिम दीन, बहितरीन आलिम दीन जो वञे त घर वारा रोअंदा न। छा चवंदा त असांजो बहितरीन आलिम हुयो? पड़ोसी रोअंदा, जमायती रोअंदा, कम से कम रोअंदा न, इंतिहाई तकलीफ़ जेको आहे पहुचंदी। त यार मौलाना हे जेको आहे बहितरीनु मौलाना दुनिया जेको आहे बसर करे हलियो वियो आहे, पर हिते जेको आहे ग़म हूंदो आहे, टेंशन हूंदो आहे। पर जेकी अल्लाह ताला उनखे जन्नत में राहत ॾींदो आहे, इन दुनिया में इहा कॾहिं राहत ॾिठी न आहे।